ख़िलाफ़ आहियूं। जेका असांजी महीनो पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई त ही जेके फ्यूडल्स आहिनि कमारियो फैमिली, उन्हनि जेके हिते ज़ातियात ऐं हिते जेके ज़ुल्म ऐं जिबर कया अथऊं इन्हनि इलाइक़नि में, उनजो त तव्हां रखण जा रहवासी ऐं सभु ॿिया इन शइ जा गवाह आहिनि। पर कोई कोशिश नथो, छो जो हू ज़ालिम क़िस्म जा माण्हू आहिनि। हमेशह जेका रूलिंग पार्टी रही आहे उन में हू पंहिंजो शेल्टर वठंदा आहिनि ऐं उन शेल्टर में पंहिंजा सभु जेके उन जा कारा धंधा हूंदा आहिनि उहो उनखे खणी अॻिते हलंदा आहिनि। उन्हनि कारनि धंधनि में पेट्रोल चोरी करणु हुजे या कारनि धंधनि में ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़ो हुजे या कारनि धंधनि में सखरवाह जी ज़मीन हुजे या अली ख़ान जी ज़मीनूं हुजनि या हसन ख़ान जी ज़मीन ते कब्ज़ो करणु हुजे ऐं ॿिया खोड़ सारा कारा धंधा इन कमारियो फैमिली जा ऐं उन्हनि जे मेंबरान जा, जेके बि उन्हनि जी फैमिली जा मेंबर्स आहिनि उन्हनि जा रहिया आहिनि, उन्हनि मां सॼी सिंध वाक़ुफ़ु आहे। जेको उहे हमेशह बादशाहत हलाईंदा आहिनि, जीअं उहे पहिरियां क़तल कराईंदा आहिनि, ईअं ई हुननि मूंखे बि क़तल करणु घुरियो ऐं मुंहिंजे घर ते उन्हनि राति जो 1 बजे फायरिंग कराई। उन फायरिंग खां पोइ असां राब्तो कयोसीं SSP साहब सां। SSP साहब पंहिंजी पूरे ज़िले जूं मुख़्तलिफ़ थाणनि जूं मोबाइलियूं ॾिनियूं। DSP अब्बासी जेको दोस्त आहे अज़हर कमारे जो ऐं रखरायल आहे ज़ुल्फ़ार कमारे जो, उन जी अॻुवाणी में ॾखण थाणे जो SHO ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस मोबाइलियूं पंहिंजा सरकारी पैराठूं वठी ऐं कुता घुराए जॾहिं पेरा थिया त उन ई फ्यूडल सोच कमारे जे बैठक ते ऐं उन जे कमदार जे बंगले ते वञी पेरा लॻा। कुझु दोस्तनि जो ऐं उते अज़हर कमारो जॾहिं पुॻो, जॾहिं माण्हू गिरफ़्तार थिया त उन्हनि सभिनी खे पुलिस मोबाइल मां उन्हनि लाथो। इहो सॼी दुनिया ॾिठो। असां कंसर्न क्वार्टर्स खे बि यकीनन असां कोर्ट में बि वेंदासीं ऐं उन्हनि ॾे बि असां लिखियो आहे त हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन खणो। बहरहाल पुलिस उते ख़ामोश तमाशाई बणी ऐं अची उन्हनि रोड ब्लॉक कयो त चयूं साईं हे असां सां ज़्यादती थी थिए त कुता असांजे घर, छो कुता कूड़ा आहिनि। साईं मूंखे ॻाल्हि हिकिड़ी सम्झायो, असांजो हिन एरिया में कंहिंसां बि दुश्मनी न आहे। असां छा कुतनि खे सम्झाए पढ़ाए लिखाए मोकिलियोसीं त तव्हां पूरे इलाइक़े में 6000 घर जेके हिन एरिया में आहिनि उतां वञी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अज़हर कमारे जे बंगले में या उते जेका हुनजी बैठक आहे या हुनजी जेके कमदार जी बैठक आहे उते वञी तव्हां पेरणु, ईअं त पॉसिबल न आहे। पर बहरहाल किसो अॻिते त असांजी FIR दाख़िल थी। FIR में मेन जेको मुलज़िम आहे अज़हर कमारियो, उनजो नालो न विधो वियो। मुंहिंजी IG साहब सां ॻाल्हि ॿोल थी। IG साहब मूंखे एश्योरेंस ॾिनी त मां ज़रूरु उनजो नालो विझंदुमि ऐं उनखे गिरफ़्तार बि कराईंदुमि। पर हिन टाइम ताईं 10 ॾींहं थी विया आहिनि, न अज़हर कमारो गिरफ़्तार थियो आहे न उनजो नालो विधो वियो आहे। हलंदुमि त ही कुझु प्रेस कॉन्फ्रेंस थियूं जंहिंमें उन्हनि चयो आहे त असां कब्ज़ा खोर न आहियूं, असां कब्ज़ा न कराईंदा आहियूं। त मां तव्हांखे यादि कराईंदो हलां त सिंध हाई कोर्ट जे हुकुम जे तहत हिननि जा ॿेले खाते में जेके कब्ज़ा जिते हिननि जो बंगलो ठहियलु हूंदो वाइट हाउस, उहो वाइट हाउस सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार साहिबु डिमोलिश करायो ऐं उहा सरकारी ज़मीन सरकार खे वापसि ॾियाराई। इहे कमारनि जे कब्ज़े में हुई। त उन पिटीशन में जंहिंमें हिननि जो वाइट हाउस ऐं ॿेलो खाते जी ज़मीन रही, उन पिटीशन में हिकिड़ो जेहो हिननि जी ई बिरादरी जो पिटीशनर हुयो ऐं उन सां पोइ छा कयूं जो उनखे पुलिस सां मिली करे 8 किलो चर्स में उनखे गिरफ़्तार कराए छॾियो। जेका पोइ इन्वेस्टिगेशन थी ऐं इहो असां हाई कोर्ट में ज़रूरु असां वञूं था, हिकिड़ी पिटीशन असां ठाहियूं था ऐं उते इहे सभु सबूत ॾींदासीं ऐं पोइ उनखे इंक्वायरी थी। उन्हनि जॾहिं कोर्ट जो दरवाज़ो खटखटायो त हुन में इंक्वायरी में हू जियो साफ़ क्लियर थी वियो। पर उहो जियो हिननि जी बिरादरी जो, तव्हां चओ था बिरादरी, तव्हांजो बिरादरी सां कोई ताल्लुक़ न आहे। तव्हां फ्यूडलिज़म जो जेको तव्हांजो जेको मथे ते सवार आहे न फ्यूडलिज़म, उन में पोइ जेको बि अचे तव्हां उनखे सड़े था छॾियो। हाणे
जे शायदि ज़ुमरो अची वियो त उन्हनि जे बि घर ते फायरिंग, जे पिटीशन फाइल कई त साईं ॿेले खाते खे ज़मीन मिले, उहो तव्हांजी अबड़ा कम्यूनिटी जो उन जे मथां केस दाख़िल करायो। उन खां अलावा तव्हांखे ॿियो बि यादि हूंदो त हिकिड़ो भट्टी हुयो, उन भट्टी जे ख़िलाफ़ु हिननि अज़हर कमारे पंहिंजे पुट ते कूड़ी फायरिंग कराए उन भट्टी जे ख़िलाफ़ु केस दाख़िल करायो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhgujaratnews.com।